सुबह जो सवेल उथंदे ई मूंखे हेडक्वार्टर मां टेलीफोन ईंदो दोस्तो। जीअं आउं टेलीफोन खणंदो आहियां त मूंखे हिकिड़ो नओं मिशन असाइन थींदो आहे। मिशन ख़तरनाक हुअण जे करे चंद ॿिया एजेंट बि ॾिना वेंदा आहिनि। आउं बि पंहिंजो टेलीफोन रखी करे पंहिंजे साथी एजेंटनि खे तयारु कंदो आहियां ऐं पंहिंजो हथड़ो मिलाए करे बाक़ाइदगी सां पंहिंजे मिशन खे स्टार्ट कंदो आहियां। दोस्तो हीउ जेको मिशन हूंदो आहे उहो हूंदो आहे शहरी करण जो, जंहिंमें असां पंहिंजा उघाड़ा चप्पल पाए करे कराची जी सुनसान गलियुनि में पंहिंजी मंज़िल लाइ गामज़न हूंदा आहियूं। पोयां नज़र ईंदड़ हीउ शख़्स बोतल स्नाइपर आहे जेको गैर ज़रूरी बोतलुनि जो हेडशॉट करे उन्हनि खे घटियुनि मां खणंदो आहे ऐं असां ॿई मिली करे उन खे मार्केट में सेल कंदा आहियूं। दोस्तो असां जीअं होटल जे अंदरि पुॼंदा आहियूं त हीउ हमरा असांजो वेलकम थोरो अलॻि तरीक़े सां करणु लॻंदो आहे। असांखे हिते ई शक फील थियणु लॻंदो आहे त मसूर जी दाल में ज़रूरु कुझु कारो आहे, पर जेॾी महिल असीं पंहिंजी बाज़ वारी नज़र सां ॾिसंदा आहियूं त मसूर जी दाल असांखे सफ़ेद लॻणु लॻंदी आहे ऐं उते पयल गोश्त सां इहो महसूसु थींदो आहे कि ग़रीब मुर्गी जो क़त्ल कयो वियो आहे। अहिड़े बेरहमाना क़त्ल खे ॾिसी करे आऊं ऐं मुंहिंजो दोस्त तहक़ीक़ात शुरू कंदा आहियूं ऐं पोइ आख़िर इन नतीजे ते पुॼंदा आहियूं त असांखे इन मुर्गी जो गोश्त खाई करे टेस्ट करणु खपे। इन सॼी मजमूई सूरत हाल खे होटल जो बेरो नोट करे रहियो हूंदो आहे ऐं उहो असांजी इन्वेस्टिगेशन करणु शुरू थी वेंदो आहे। पुछा कंदो आहे त तव्हांखे आख़िर छा खपे, त असां हुनखे चवंदा आहियूं कुकड़ जो गोश्त खणी ऐं हुन सां गॾु 2 अदद कबाब खणी अचे ऐं हू बि मुंहं ते मुस्कुराहट रखी करे पंहिंजो कमु स्टार्ट करे छॾंदो आहे। तक़रीबन 10-15 मिंट छॾे करे असांजे अॻियां मुर्गी जो गोश्त रखंदो आहे ऐं हुन सां गॾोगॾु 2 कबाब खणी ईंदो आहे। साथी एजेंट पेट जी नाज़ुक सूरत हाल जे करे दही घुराईंदो आहे। समूरी इन्वेस्टिगेशन मुकमल करे असीं पुॼंदा आहियूं लाले होटल ते, जिते 2 कट जो ऑर्डर ॾींदा आहियूं ऐं चांहि जो कोप खणी करे तहक़ीक़ाती रिपोर्ट ते कमु करणु स्टार्ट कंदा आहियूं। दोस्तो अगरि उहा तहक़ीक़ाती रिपोर्ट तव्हां ॾिसणु चाहियो था त असांखे फॉलो करे छॾियो। अॼु जे व्लॉग में सिर्फ़ु एतिरो ई। वरी मिलूं था के नए मिशन के नई जाइ ते। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।